सहाबी बणाइण वारी इबादत। अल्लाह पाक पंहिंजे महबूब नबी रसूल हाशमी मक्की मदनी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अकेलो यानी बेमिसल ऐं बेमिसाल बनायो आहे। रब्बे कायनात खे पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निरालो हुअण केतिरे क़दुरु मतलूब आहे। उन जो अंदाज़ो हिन ॻाल्हि मां लॻायो त ईमान जी निगाह सां दीदार मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां वॾी इबादत आहे। इबादतूं ॿियूं बि आहिनि, नमाज़ पढ़ण बि इबादत आहे, रोज़ो रखण बि इबादत आहे, तिलावत करण बि इबादत आहे, हज ऐं उमरो करण बि इबादत आहे। इबादतूं खोड़ क़िस्मनि जूं आहिनि, उन्हनि जा दीनी ऐं दुनियावी फ़ाइदा बि खोड़ सारा आहिनि, पर दीदार मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा निराली ऐं अकेली इबादत आहे जो रब्बे कायनात जेको असर उन इबादत में रखियो आहे उहो कंहिं ॿी इबादत में नाहे रखियो। ॾिसो, नमाज़ पढ़ो सवाब मिलंदो आहे, रोज़ो रखूं सवाब मिलंदो आहे, तिलावत कयूं सवाब मिलंदो आहे, हज ऐं उमरो कयूं सवाब मिलंदो आहे। बाक़ी खोड़ क़िस्म जूं इबादतूं आहिनि, जेकॾहिं इबादत अल्लाह पाक जे बारगाह में मक़बूलियत जो दर्जो माणे त सवाब मिलंदो आहे। अल्लाह पाक बाने जे इबादत ते राज़ी थी वञे ऐं हू चाहे त उन्हनि इबादतुनि जी बरकत सां विलायत जो बुलंद रुतबो अता फरमाए छॾींदो आहे। पर क़ुर्बान वञो दीदार मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा अज़ीम इबादत आहे जो जंहिं ख़ुश नसीब ईमान जी हालत में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी ज़िंदगीअ में चाहे घड़ी खन जे लाइ ही इबादत करे वरिती, यानी दीदार मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सआदत माने वरिती, उहो क़यामत ताईं वलियन जो सरदार यानी सहाबी बणिजी वेंदो आहे। सुभान अल्लाह, छा त निरालो हुस्न आहे, छा त निराली बरकत आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो सहाबीगर यानी सहाबी बणाइण वारो चेहरो आहे। उहो ई सबबु आहे जो हाणे दुनिया में वली त थींदा आहिनि, गौस कुतुब अब्दाल त थींदा आहिनि, पर क़यामत ताईं को बि नओं सहाबी नथो बणिजी सघे, छो त उन करे जो रुखे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बरकत सां सहाबी बणजंदा हुआ, उहो पुरनूर चेहरो हाणे दुनिया में ज़ाहिरी तौर ते तशरीफ़ फरमा नाहे।